मुखालिफ धुर आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस वज़ीर आज़म इमरान खान का इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे सॼे मुल्क में एहतजाजी तहरीक हलाइण जो ऐलान करे छॾियो। APC जे पधरनामे मूजिब अक्टूबर का दिसंबर ताईं रैलियूं मुज़ाहिरा ऐं जलसा कया वेंदा। जनवरी में इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च कयो वेंदो। अपोज़िशन तरफ़ां हुकूमत ख़िलाफ़ पाकिस्तान डेमोक्रेटिक अलायंस नाले इत्तिहाद पिणु क़ाइमु कयो वियो आहे। पीपुल्स पार्टी जी मेज़बानी हेठि मुखालिफ धुर आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जो पधरनामो जारी कयो वियो आहे। APC का पोइ मौलाना फजलुर रहमान PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं नून लीग सदर शहबाज शरीफ सां गॾु आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस जो जारी कयल पधरनामो पढ़ी ॿुधायो। पधरनामे मूजिब आल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में वज़ीर आज़म इमरान खान खां फौरी तौर ते इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे तहरीक इंसाफ़ जी हुकूमत ख़िलाफ़ मरहलेवार एहतजाजी तहरीक हलाइण जो ऐलान कयो वियो। पधरनामे मूजिब मुखालिफ धुर पारां अक्टूबर का सॼे मुल्क में मरहलेवार एहतजाजी तहरीक हलाई वेंदी, जंहिं दौरान अक्टूबर महीने में रैलियूं कढियूं वेंदियूं, जॾहिं त दिसंबर में वॾा जलसा ऐं मुज़ाहिरा थींदा। जनवरी में इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च कयो वेंदो। पधरनामे में इहो बि चयो वियो त अपोज़िशन तरफ़ां बेइतमादी वारी रिथ जो ऑप्शन ज़रूरत पवण ते इस्तेमालु कयो वेंदो ऐं असेंबलियुनि मां इस्तीफ़ाऊं ॾियण जा ऑप्शन बि रखिया वेंदा। APC में ट्रुथ कमीशन जोड़ण जो फ़ैसिलो कयो वियो। कमीशन 1947 खां अॼु ताईं जी हक़ीक़ी तारीख़ साम्हूं आणींदी। पधरनामे मूजिब APC में पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट अलायंस नाले इत्तिहाद क़ाइमु करण जो ऐलान कयो वियो। मीसाके पाकिस्तान जी तयारी लाइ कमेटी पिणु जोड़ी वई। मीसाके पाकिस्तान मीसाके जमहूरियत जे तर्ज़ ते हूंदो। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मौलाना फजलुर रहमान जो चवणु हो त सिलेक्टेड हुकूमत पार्लियामेंट खे मफ़लूज बणाए छॾियो। अपोज़िशन जमायतुनि जो इत्तिहाद हुकूमत जे ख़ात्मे लाइ क़ाइमु कयो वियो आहे। 73 जे आईन ऐं 18वीं तरमीम ते हमला बर्दाश्त न कया वेंदा। इस्टेब्लिशमेंट सियासत में हर क़िस्म जी मुदाख़लत बंदि करे अॼु खां पोइ मुखालिफ धुर रबड़ स्टैम्प पार्लियामेंट में हुकूमत जी का बि मदद न कंदी। मौलाना फजलुर रहमान वधीक चयो त मुल्क में सदारती निज़ाम लागू करण वारनि इरादनि खे मुकमल तौर ते रद्द कयूं था। अटे गैस ऐं बिजली जूं क़ीमतूं घटायूं वञनि। क़ौमी एक्शन प्लान ते मुकमल अमल करायो वञे। उन सां मुल्क में दहशतगर्दी घटि थी हुई। मुल्क में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बंदि करे गुम थियल माण्हुनि खे कानून मूजिब अदलिया आॾो पेश कयो वञे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त असांजो मक़सदु मुल्क में हक़ीक़ी जमहूरियत आणणु आहे। मुल्क में शफ़ाफ़ चूंडूं चाहियूं था। पार्लियामेंट में बि इहो ई आवाज़ उथारींदासीं। हुन वधीक चयो त मौजूदा हुकूमत ऐं हुन जे सहूलियतकारनि ख़िलाफ़ तहरीक लाइ निकिरी रहिया आहियूं। पाकिस्तान डेमोक्रेटिक अलायंस सुभाणे खां वठी असांजो कमु शुरू कंदो। हुन वधीक चयो त असां हिकु ॾींहुं बि सुख सां न वेहंदासीं। असां सभु मुतहिद आहियूं। पूरी ताक़त सां तहरीक हलाईंदासीं। असां वटि एहतजाज बेइतमादी वारनि रिथुनि समेत समूरा जमहूरी ऐं आइनी ऑप्शन मौजूदु आहिनि। असां दुरुस्त वक़्त ते दुरुस्त नंबरनि सां फ़ैसिलो कंदासीं। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहबाज शरीफ जो चवणु हो त मौजूदा हुकूमत सिलेक्टेड आहे, जेका धांधली ज़रिए वजूद में आई। हुकूमत जो वधीक वक़्त ताईं रहणु मुल्क लाइ ख़तरो आहे।